अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां ड्रामा सीरियल सिंध ॼई हिते अॻु में काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 61 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हाली ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 62 किस्त नंबर 21। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हीअ जंहिं हिसाब सां हिक ॿिए खे ठोशाणनि पिया त हिननि ॿिन्हिनि मां कंहिंखे बि कोन थो लॻे। दोस्तों हीअ ॾिसो त हिननि ॿिन्हिनि मां कंहिंखे बि ठोशो कोन थो लॻे। दोस्तों हीअ ॾिसो कि हवा में ठोशा पिया आहिनि, हिननि मां कंहिंखे बि ठोशो कोन थो लॻे। हीअ ॾिसो मुंहं जे ऐं जिस्म जे काफ़ी परे खां पियो गुज़रे। दोस्तों तव्हां हीअ ठोशो ॾिसो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 63 किस्त नंबर 21। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो ऐं हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो ऐं माइक मैन जो पाछो नज़र ईंदो। दोस्तों हीअ ॾिसो, हीअ कैमरामैन जो पाछो चुरपुर करे रहियो आहे ऐं उनखे अलावा हीअ माइक मैन जो पाछो चुरपुर करे रहियो आहे। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 64 किस्त नंबर 21। दोस्तों हिन सीन में ही शख़्स मोबाइल ते फ़ोन ते ॻाल्हाए पियो, पर दोस्तों जेकर तव्हां हिन जी मोबाइल जी स्क्रीन ते गौर कंदव त हिते का बि कार लॻल न आहे। दोस्तों हिते जेके मोबाइल जी स्क्रीन ते फंक्शन हूंदा आहिनि उहे लॻा पिया आहिनि ऐं हिते का बि कार लॻल न आहे। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 65 किस्त नंबर 21। दोस्तों हिन अस्पताल में सदोरी ऐं नादर खे हिक ई वार्ड में रखियो वियो आहे, पर दोस्तों ॾेखारींदा ही ॿ वार्ड अलॻि आहिनि। हाँ दोस्तों तव्हां हिन वार्ड खे चङी रीति ॾिसो। दोस्तों ही टेबल ॾिसो ऐं हिन टेबल ते रखियल हिननि चीज़नि खे गौर कयो ऐं दोस्तों हुन खां अलावा ही AC ॾिसो ऐं सॼे कमरे जो मुआइनो कयो। ऐं दोस्तों उन खां अलावा वरी ही हिकु सेकेंड खां पोइ ही सीन थो अचे, तव्हां ॾिसो वरी हिन में। दोस्तों हीअ ॾिसो टेबल ते रखियल हर हिकु चीज़ ते गौर कयो। दोस्तों ही कुर्सी ऐं उन खां अलावा दोस्तों ही जेका AC आहे ऐं नादर वारे सीन में AC ते कपिड़ो कोन हुयो, हिन सीन में वरी चालाकी करे हिन AC खे कपिड़ो हयो वियो आहे। दोस्तों हाणे तव्हां ॿिन्ही सीननि में कंपेरिज़न करे ॾिसो। दोस्तों हीअ ॾिसो हिन सीन में जेके टेबल ते चीज़ूं रखियल हुननि ते गौर कयो ऐं हिन ते टेबल ते चीज़ूं रखियल हुननि ते गौर कयो। दोस्तों हिन में सिर्फ़ु हिते झंडे जो इज़ाफ़ो कयो वियो आहे ऐं हिते झंडो कोन्हे। ऐं दोस्तों उन खां अलावा हिते हिन सीन में हिन AC खे कपिड़ो लॻायो वियो आहे ऐं हिते वरी हिन AC तां उहो कपिड़ो हटाए वियो आहे। बाक़ी दोस्तों रूम साॻियो ई आहे। हिते डॉक्टर खे जैकेट कोन्हे ऐं हिन सीन में वरी डॉक्टर खे जैकेट पियल आहे। दोस्तों हिन सीन में वरी डॉक्टर जी टोपी चेंज आहे ऐं हिन में वरी चेंज आहे। दोस्तों वार्ड हिकु ई आहे ऐं हिक ई वार्ड में ॿई सीन रिकॉर्ड कया विया आहिनि। दोस्तों में तो कहा तो ये मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 66 किस्त नंबर 21। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते कैमरामैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ ॾिसो कैमरामैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। मिस्टेक नंबर 67 किस्त नंबर 21। ऐं दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते बि तव्हांखे कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र ईंदो। दोस्तों हीअ ॾिसो कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। मिस्टेक नंबर 68 किस्त नंबर 21। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हीअ हमरा हिन औरत जे मथां हीअ छठी खणी छांव करे पियो अचे, पर दोस्तों जॾहिं औरत ते हली थी अचे पोइ बि दोस्तों हीअ छठी मथे करे बीठो आहे। अरे बेवकूफ़, कम से कम हाणे त छठीअ खे हेठि कर, पर न, हीअ अञा बि छठीअ खे मथे जॾहिं बीठो आहे। दोस्तों हिन खां वधीक त को बेवकूफ़ हिन दुनिया में हूंदो ई कोन। दोस्तों ॾिसो अञा बि छठी मथे करे बीठो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी।
दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों उन खां अलावा इहो यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा जेके बि दोस्त हेल्ह ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।